दखण में जमियत उलमा इस्लाम यूसी दखण पारां हर साल जी हिन साल भी शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस लाड़काणो जे लाइ इस्तक़बालिया कैंप क़ाइमु कई वई, जंहिंजो इफ़्तिताह JUI तालके गड़ियासिन जे अमीर सैयद रशीदुल्लाह शाह अमरोटी कयो। इन मौक़े ते तालके गड़ियासिन जे अमीर सैयद रशीदुल्लाह शाह अमरोटी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहीदुल इस्लाम अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो सिंध धरती जो लीडर बहादुर पुटु हुयो। हुन पंहिंजी हयाती में इस्लाम ऐं सिंध धरती लाइ जदोजहद कई। अॼु जेके इस्लाम ऐं सिंध जी सक़ाफ़त जे तहफ़ुज़ जूं निशानियूं नज़र अचनि थियूं, उन में शहीद डॉक्टर अल्लामा ख़ालिद महमूद सुमरो जी कयल जदोजहद ऐं क़ुर्बानियुनि खे विसारे नथा सघूं। हुन वधीक चयो त इस्तक़बालिया कैंप यूसी रखण जे जमियत उलमा इस्लाम जे कारकुननि पारां लॻाई वई आहे। कैंप क़ाइमु करण जो मक़सदु इहो पैगाम ॾियणो आहे त आयल महिमाननि खे जमियत उलमा इस्लाम जे प्लेटफॉर्म तां आजियाण पेश कयूं ऐं पंहिंजे अज़ीम क़ाइद शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो खे सुरुख सलाम पेश पिणु कयूं। ॿिए पासे शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस में शिरकत लाइ मुख़्तलिफ़ हंधनि खां लाड़काणे ॾांहुं वेंदड़ JUI कारकुननि जो सिलसिलो ई आहे। रिपोर्ट शाहिद दारिटी न्यूज़ दखण।